शुरू करियां थो अलाह जे नाले सां जेको निहायत महिरबान ऐं रहम करण वारो आहे ऐं मां उन अज़ीम हस्ती ख़ालिक काइनात खां दुआगू आहियां त मुरकूं ऐं मुस्कुराहटूं हमेशह अवां ये त असांजे प्रोग्राम जो जेको उनवान आहे तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे थो। असां हिन प्रोग्राम में तारिक ख़ान फौज़दार खे दावत ॾिनी आहे। तारिक ख़ान फौज़दार कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे ऐं तारुफ़ जो मोहताज न हुजण जे करे मुनासिब कोन थो लॻे हुनजो तारुफ़ कराइजे। काइम ज़ाया करण खां सवाइ तारिक ख़ान फौज़दार खे गुज़ारिश कयां थो स्क्रीन ते। अस्सलाम वालेकुम तारिक ख़ान फौज़दार साहब। वालेकुम सलाम सिकंदर साहब, तव्हांजो आवाज़ वरी स्लो थी वियो आहे, सफ़ा स्लो आवाज़ तव्हांजो क्लियर कोन पियो अचे। अस्सलाम वालेकुम तारिक ख़ान फौज़दार साहब। वालेकुम सलाम सिकंदर साहब, जो ख्याल लॻो पिया ख़ुशि लॻा पिया आहियो। अल्लाह जो करम अला आहे, तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक आहियो। सर आवाज़ तव्हांजो न पियो अचे, माज़रत सां आवाज़ तव्हांजो न पियो अचे मूंखे। थोरो वॉइस खे तव्हां हैंडफोन खे लोॾो ॾियो, हैंडफोन जो मसइलो अथव। तव्हांजो सलाम जे वक़्तु बि आवाज़ थोरो क्लियर न आयो मुंहिंजे हिसाब सां। हाणे आवाज़ अचे पियो? स्लो पियो अचे। छा पोजीशन आहे? छा पोजीशन आहे? हाणे सही आहे, हाणे सही आहे, ओके आहे। अस्सलाम वालेकुम, वरी मोस्ट वेलकम टू दिस शो, दिस प्रोग्राम। वॾी महिरबानी साईं सिकंदर साहब, तव्हां प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, वॾी महिरबानी, वेलकम। ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां आसरा टीवी खे टाइम ॾिनो ऐं यकीनन तव्हांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ बि थी सघे थो। ॿियो जेको असां महिमान हिन प्रोग्राम में घुरायो आहे उहो बि तव्हांजो हम नाम आहे, तव्हांजे नाले वारो आहे, तव्हांजी ज़ात वारो आहे, यकीनन एडवोकेट तारिक अली फौज़दार साहब। त असां उनखे स्क्रीन ते आणियूं था। अस्सलाम वालेकुम एडवोकेट तारिक फौज़दार साहब। एडवोकेट तारिक फौज़दार वटि नेटवर्क जो प्रॉब्लम नज़र अचे थो। तारिक तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? साईं अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम एडवोकेट तारिक फौज़दार। तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो, असांखे आवाज़ बिल्कुलु घटि थो अचे। तारिक फौज़दार साहब आवाज़ अचे पियो मुंहिंजो? आवाज़ न पियो अचे सर तव्हांजो। बिल्कुलु मुंहिंजी आवाज़ सही अचे पियो सिकंदर साहब, तव्हांजो आवाज़ नथो अचे साईं। ठीकु आहे, उहो त एडवोकेट वारो आवाज़ जो मसइलो हल करे था वठूं। तारिक फौज़दार साहब, जीअं त तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया त असां हिन प्रोग्राम जो उनवान रखियो आहे मुश्ताक सरकी जे हवाले सां। मुश्ताक सरकी जे फूकनि ज़रिए सिंध जे मसइलनि जो उजामदड़ ॾियो। ठीकु आहे, इन ते ॻाल्हाइण खां अॻु में सभ खां पहिरीं आसरा टीवी जे तरफ़ां असां मुश्ताक सरकी जी सख़्तु लफ़्ज़नि में उनजी गिरफ़्तारी जी मज़म्मत करियूं था, छाकाणि त असांजे पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ हर माण्हू खे पुरअमन एहतजाज करण जो हक़ हासिल आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही। सो पुरअमन एहतजाज जो हक़ हासिल आहे ऐं असां हुनजी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था हुनजी गिरफ़्तारी जी। त तारिक सिंध जा जेके मसइला आहिनि, ॿरंदड़ जेके मसइला आहिनि, तव्हांजी नज़र में जेके इशूज़ आहिनि सिंध जा, उहे कहिड़ा इशूज़ आहिनि, कहिड़ा ॿरंदड़ मसइला आहिनि जेके फौरी तौर ते हल तलब आहिनि? बिल्कुलु सिकंदर साहब, काफ़ी अगर ॾिसजे तो सिंध में काफ़ी मसला। जी एडवोकेट तव्हांजे आवाज़ असांजो अचे पियो?
हाँ सर अचे तो बिल्कुल, पर कटिजी तो अचे। सही थी वेंदो इंशाल्लाह। पाण तारिक बोलदार का इन सवाल जो जवाब वठूं, पोइ तव्हां ॾांहुं ईंदासीं त आवाज़ सही थी वेंदो इंशाल्लाह ताला। बिल्कुल जी बिल्कुल तारिक सर, मां बोलदार तव्हांखे साहब। ॿुधायां, बिल्कुल तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त काफ़ी सिंध में जेके आहिनि इशूज़ आहिनि, ख़ासि करे जॾहिं अगरि जे आबादी जे हवाले सां असां ॾिसूं, हारियुनि जे हवाले सां, त हारियुनि खे 2 नंबर ॿिज ॾिना विया एडवांस में। पोइ वरी जेके हाणे हिन वक़्तु असांजे घोटकी या पूरे सिंध लेवल ते अगरि ॾिसिजे त 2 नंबर दवायूं मतिलबु ॾियनि पिया दुकानदार जेके आहिनि, उन्हनि जो बि इशू आहे। काफ़ी ॿिया बि काफ़ी मतिलबु जेके आहिनि मतिलबु इशूज़ आहिनि सिंध में, त कहिड़ा घणे घणे ॾिसजनि, काफ़ी मतिलबु इशूज़ आहिनि। वधीक तारिक एडवोकेट भी सोशल मीडिया एक्टिविस्ट आहे, वो भी मसला पेश कंदो। जी एडवोकेट साहब, साॻियो सवाल तव्हां खां पुछूं था, तव्हांजी नज़र में सिंध जा बरंदड़ इशूज़ कहिड़ा आहिनि? एडवोकेट तारिक अली बोज़ार साहब। सर ॾिसो, सिंध में अॼुकल्ह इशू ॾींहों ॾींहों इशू जाम वधंदा था वञनि सिंध में। जीअं त तारिक भाई चयो त हिन एग्रीकल्चर जो थी वियो, ज़रायत खातो थी वियो। अॼुकल्ह इन इशू में असांजी सिंध गवर्नमेंट ऐं ज़िली गवर्नमेंट उहा मुतरक न आहे। उहा चाहे त इहे जेके मसइला आहिनि न, बरंदड़ मसइला, इहे हल थी वञनि। छा त सिंध गवर्नमेंट बि चाहे थी त बिल्कुलु इहे मसइला डे बाय डे हलनि। इन हलण सां सिंध गवर्नमेंट खे वॾो फ़ाइदो थो पए, आम माण्हू खे वॾो नुक़सानु आहे इन सां। बिल्कुल अॼुकल्ह सिंध हर घर में मसइलो आहे। ॾिसो जीअं खैरपुर में अॼु मसइलो थियो, मुश्ताक सरकीअ जो खणी इन जो मिसाल वठो। बिल्कुल सही, बिल्कुल हर शहर में जीअं अॼु खैरपुर में मसइलो थियो आहे, या कुझु ॾींहुं सारंग शहर वारो मसइलो क्रिएट थियो आहे, इहो हर शहर में मसइलो हले थो। पर छा त इहो मसइलो, अहिड़ा मसइला कुझु माण्हू पंहिंजी इज़त जे ख़ातिर आउट करनि था, मीडिया ते अचे थो। कुझु माण्हू पंहिंजी इज़त ख़ातिर ख़ामोश थी था वेही था रहनि। उन में सारंग शहर जहिड़ा मसइला हुजनि, छोकिरियुनि सां रेप थियल हुजे, ॾींहों ॾींहुं सिंध अहिड़नि मसइलनि में असांखे सम्झ नथो अचे त अहिड़ा माण्हू हले किथां था अचनि, अहिड़ा माण्हू हले छो तो मसइला पैदा कया था वञनि सिंध में बनिस्बत ॿिनि बिल्कुल सही। शहरनि खां वठी। असां वटि जाली डोमिसाइल बि सिंध में मसइला आहिनि, ॿारनि खे खणी हिते आबाद करण बि सिंध में मसइलो आहे। सिंध असां ॿाहिरि जे माण्हुनि लाइ हिन टाइम दुबई आहे। आवाज़ अचे थो सर सिकंदर साहब? जी जी बिल्कुल बिल्कुलु अचे, बिल्कुलु अचे पियो। तव्हां कंटिन्यू रखो, कंटिन्यू करियो, जारी रखो। छो त जेके डोमिसाइल मसइला हुया सिंध गवर्नमेंट उन ते अॼु ताईं को बि मुतरक इनिशिएट न वरितो आहे। उनखे मसइलनि खे इनिशिएट वठण बदिराए KPK जो हिकिड़ो नॉन प्रोफेशनल माण्हू खणी असां DC कराची वेस्ट में रखियो अथऊं। हितां जा DC जेके पोस्टिंग जे इंतज़ार में वेठा आहिनि, उहे हिकु साइड, जेके नॉन क्वालिफाइड माण्हू अची हिते सिंध में DC रखियो अथऊं, जेको PCS होल्डर आहे, उनखे पंहिंजे सूबे में तैनात कयो न, उनखे हिते इलीगल खणी हिनखे रखियो आहे सिंध में। अचे बाबा हितां तूं माल कमाए खणी वञ KPK में। सिंध गवर्नमेंट सही। कंहिं बि मसइले में को बि मसइलो नथो चाहे त का संजीदा मसइला हल थियनि, सिंधी माण्हुनि खे का सुठी मोट ॾियूं। समझ नथो अचे बिल्कुल सिंध गवर्नमेंट खे अलाए कहिड़नि इदारनि जे हेठां सिंध गवर्नमेंट कमु पई करे, अलाए छा पिया कनि सिंध गवर्नमेंट वारा। सिंध में रोज़ बरंदड़ माण्हू ख़ुदकुशियूं था कनि, माण्हू रोज़गार लाइ तंग आहिनि। इन ते सिंध गवर्नमेंट खे सुठे नमूने सोचणु खपे, सुठा माण्हू उनखे तैनात करणु खपनि, ऐं उनजो सिंध गवर्नमेंट डे बाय डे रिपोर्ट क्रिएट करे मुख़्तलिफ़ DCs खां। पर हिते कुझु थिए ई कोन थो। बिल्कुल सही। छा तारिक कजे? सलाम, तारिक बिल्कुलु छा कजे। तारिक सलाम सिंध ते तव्हांजो कमु सॼी सिंध साराहे थी, सॼी दुनिया साराहे थी। तव्हां नंढड़ी उमिरि में माशाअल्लाह सिंध जे इशूज़ ते इलाही गहरी नज़र रखो था ऐं मामलनि खे सम्झो था। त इन हवाले सां आऊं तारिक सलाम सिंध जे इन पेज जे हवाले सां ऐं तव्हां
तव्हां खां इहो पुछणु चाहियां थो त तव्हांजी इन जेको इशू हलंदो रहियो आहे डोमिसाइल ऐं PRC जो, त तव्हांजी उन ते स्टडी छा आहे, तव्हांजो उन ते होमवर्क छा आहे, तव्हां इन मामले में इन मामले खे कीअं था ॾिसो, ऐं तव्हांजी नज़र में इहे शयूं कहिड़े तरफ़ वञनि थियूं, तव्हां तफ़सीली तौर ते पंहिंजी जेका ॼाण आहे, पंहिंजी मालूमात आहे, उहा असां सां शेयर करियो। बिल्कुल सिकंदर साहब, अगर ॾिसजे त शुरूआती ॾिसो एहतजाज ट्विटर ते, इंस्टाग्राम, सोशल मीडिया ते जिते किथे नौजवाननि जो मतलब स्टार्टिंग में ट्रेंड हलियो त भई जाली डोमिसाइल जेके इहे खत्म थिया, जाली डोमिसाइल जो सिस्टम खत्म थी वञे ऐं पंहिंजा जेके सिंधियुनि खे जेके नौजवान उन्हनि खे इहे हक़ मतलब मिलणु घुरिजे। जेके ॿार जेके सूबनि जा जेके अची करे असांजे सिंध में मतलब नौकरियूं वग़ैरह या डिग्रियूं हासिल कनि था जाली डोमिसाइल जे हवाले सां, उन जो इशू ॾिसो तव्हां काफ़ी हलियो। मुश्ताक ज़रकी इशू हलायो, हिते कराची में एहतजाज कयो, आख़िर में मिलियो मुश्ताक ज़रकीअ खे जेल। हिन खां अलावा वरी जेके नौजवान या जेल खां पोइ वरी नौजवान चुप करे या ट्रेंड ख़त्म करे छॾियो। बाक़ी साईं मुराद अली शाह साहब भी इन ते जेको आहे गौर वीचार थोरो घणो कयो, उन खां पोइ साॻी ॻाल्हि चुप थी वई। बस वरी उहो केस ख़त्म थी वियो। उहो जीअं ख़त्म थी वियो त वरी सारंग शर जो हेॾा केस स्टार्ट थी वियो, उहो सॼो केस माना हिकिड़े क़िस्म में मिटी में मिलिजी वियो, उहो विसरी वियो सभिनी खे। हाणे जाली डोमिसाइल जो ज़िक्र ई कोन्हे, हाणे सिर्फ़ु सारंग शर जी ज़िक्र आहे जिते किथे तव्हांखे नज़र ईंदी। त अहिड़े हवाले सां बसि हिकिड़ी इशू ते मतलब लहूं कोन था असां, उनखे मंज़िल ते पहुचायूं कोन था। वरी अलाह जी महिरबानी सां ॿियो इशू थिए त उहो इशू पहिरियां वारो विसरी थो वञे। हाणे तक़रीबन ॿुधण में आयो आहे त कराची में जेको पंहिंजो इरशाद रांझाणी जो जेको केस हुयो, उन ते बि राइम शाह ॿुधण में ईअं अचे थो, अफ़वाह आहे या पोइ सच आहे, वधीक ख़ुदा खे ख़बर आहे, त राइम शाह सुभाणे ॿेड़ी वरी उहो बि माना छुटी ईंदो। मथां उन ते बि जेको सिस्टम हुयो उहो शायदि उहो एम्बुलेंस वारो हुयो, उहो पोइ माना फिरी वियो। माना जेको माना पंहिंजो छा चवंदा आहिनि, जंहिं चयो त भई हिन माना क़तल कयो रहीम शाह, उहो उन ॻाल्हि तां फिरी वियो। शायदि माना कल्ह ॿुधणी शायदि माना कराची में। त ॾिसो रहीम शाह छुटी वियो, पोइ माना फ़ाइदो न थियो हिकिड़े क़िस्म जो। बसि इहो 3 महीना 2 महीना जेको जेल में रहियो, साॻी निकिरी वियो, उहो त जेको ग़रीब शहीद थी वियो शहीद थी वियो बसि। मुश्ताक मञूं था त भई कराची में जेको आवाज़ उथारियो, उन खे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचायो, जेल हवाले कयो, उहो मञूं था असां, ॾिठो पूरी सिंध। पर उन खे ज़हरी ॻाल्हि आहे, पोइ कैफ़े किरदार ते अञा मंज़िल ते पहुचायो ई न आहे, त जेल आहे ख़ाली। होॾे ॾिसो तव्हां शहीद थियल आहे माण्हू, इंसान शहीद थियल आहे, इंसान खे चौक ते मारियो हुन, हर माण्हू गवाह आहे। गवाह उहो जेको एम्बुलेंस वारो उहो बि फिरी वियो। हाणे इहो ॿुधण में अचे थो उहो मतिलबु रिहा थी वेंदो, पोइ बाक़ी बचियो छा। अहिड़े हवाले सां काफ़ी इशू जेके अचनि था, इशू अचण सां ई बसि वरी को ॿियो मसइलो थिए त उन इशू खे विसारे था छॾनि। बेशक उहे नाले वारा शख़्सियत छो न हुजनि, सहाफ़ी छो न हुजनि, बसि हिकिड़े इशू खे वठनि कोन था। हिकिड़े इशू खे त तव्हां मंज़िल ते पहुचायो न, जाली डोमिसाइल जो मंज़िल आहे, उन खे तव्हां मंज़िल ते पहुचायो। तव्हां पहुचायो त कोन, उहे जाली डोमिसाइल त साईं वेठा आहिनि सभु। कहिड़ो तव्हां मूंखे ॾेखारियो जाली डोमिसाइल, साईं मुराद अली शाह सिग्नेचर कयो त भई 500,000 जाली डोमिसाइल हिननि खे ख़ारिज कयो, इहे वञनि पंहिंजनि इलाइक़नि में। उहे त सभु वेठा आहिनि। ऐं अगरि जे ॻाल्हि कयूं वरी इरशाद रांझाणी जो, उहो सुभाणे ॿेड़ी छुटी वेंदो। वरी हे जेको इशू थियो पंहिंजो इन जो सारंग शर बि छुटी वेंदो इन हिसाब सां, जहिड़े हिसाब सां इरशाद रांझाणी छुटी वेंदो। इहे मामला पिया हलंदा मुंहिंजे हिसाब सां। को बि मूंखे तव्हां हिकिड़ो केस ॿुधायो जंहिंखे कैफ़े किरदार ते मतिलबु जेको असां खटियो हुजे केस, खटण वारी त काई ॻाल्हि ई न आहे। बसि जेकी ॻाल्हि आई उहा 2 ॾींहं जो हूंदो आहे, 2 दिन की ज़िंदगी, बसि पोइ वरी साॻियो माना उहो ख़तमु थिए। सम्झूं था त माना आहे कुझु न, सिर्फ़ु ॻाल्हियूं सोशल मीडिया ते अचनि। त अहिड़े हिसाब सां ईअं न करणु घुरिजे। बाक़ी हिन ॻाल्हि जी असां मज़म्मत कयूं था, अॼु बि मज़म्मत कयां थो। मुश्ताक साहिब खे प्यारो दोस्त आहे मुंहिंजो, बल्कि पूरी सिंध जो दोस्त आहे, ईअं न जो न आहे। एज़ अ सहाफ़ी असां एज़ अ सहाफ़ी उनखे सम्झूं था। बाक़ी जंहिंजे दिमाग़ में, कुझु माण्हुनि जे दिमाग़ में उहो आहे त भई हे को लीडर आहे, अहिड़े हिसाब सां कुझु बि न आहे। एज़ अ सहाफ़ी आहे, उहो असांजो दोस्त आहे। अॼु जी ॻाल्हि ते असां मज़म्मत कयूं था जो हू पुरअमन एहतजाज करणु वञे पियो ऐं हुन ते उनखे गिरफ़्तार कयो वियो पुरअमन एहतजाज ते। उन जो हक़ आहे,
त तव्हां पहिरें जीअं ॻाल्हि करियो था इन में जेको आहे उहो अचे थो त एहतजाज या को पुरअमन एहतजाज करणु उहो हर इंसान हर माण्हू खे हक़ आहे त पंहिंजो हक़ वठे। त हिन बि एहतजाज कयो, इन ते बि मतिलबु अगरि जे पुलिस एतिरी पुलिस माना जेको आहे उन खे कड़ो चाढ़ियो ख़ैरपुर खे ॼण त पोइ एॾो वॾो को दहशतगर्द लथल हुयो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ईअं न करणु घुरिजे मुंहिंजे हिसाब सां। जी सिकंदर साहब। तारिक, तव्हां इरशाद रांझाणी जो ऐं रहीम शाह जो ज़िक्र कयो, इन जे मामले में आउं वरी तव्हां वटि अचां थो, इन जे बारे में आउं तव्हां खां पुछंदुसि। पर हीउ जेको साॻियो सुवाल डोमिसाइल PRC वारो आहे, इन जे हवाले सां एडवोकेट साहब जी बि पंहिंजी हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे, मालूमात आहे। त पाण एडवोकेट तारिक अली बोज़ार साहब खां बि पुछूं था त हू डोमिसाइल PRC वारे मामले खे कहिड़ी नज़र सां ॾिसे थो ऐं हू छा थो सम्झे त जीअं तारिक बोज़ार साहब चयो त हिकिड़ा मसइला असां खणूं था, उन्हनि खे अंजाम ते पहुचायूं कोन था, वरी ॿियनि मसइलनि जे पोयां दौड़ूं था त यकीनन मसइलनि जो हल थिए कोन थो। त इन हवाले सां एडवोकेट तारिक बोज़ार साहब, तव्हां डोमिसाइल PRC जे हवाले सां छा चवंदव? एडवोकेट वटि मां सम्झो कुझु नेटवर्क जो मसइलो आहे। एडवोकेट खां तव्हां सवाल पुछो। सर, इन मसइले डोमिसाइल PRC मसइले ते मां अर्ज़ु कंदो हलां त डिस्ट्रिक्ट घोटकी आहे न, उन में तक़रीबन 14 खां 20 हज़ार बोगस जाली डोमिसाइल ठाहे करे जी 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 बोगस जाली डोमिसाइल ठाहे करे KPK जे माण्हुनि खे, पंजाब जे माण्हुनि खे, सरहद जे माण्हुनि खे ॾिनो वियो। उहो असांजे सिंध में बल्कि घोटकी ज़िले में मुख़्तलिफ़ कंपनियुनि में रोज़गार लॻनि था। उन्हनि जा हिते बि डोमिसाइल आहिनि, पंहिंजनि ज़िलनि में बि उन्हनि जा डोमिसाइल आहिनि। हिते सिर्फ़ु घोटकी ज़िले में 14 खां 20 हज़ार माण्हुनि जा जाली डोमिसाइल। ईअं ॾिसंदा हलो त सिंध जे मुख़्तलिफ़ खैरपुर ॾिसो, सखर ॾिसो, सखर में 5 खां 8 हज़ार जाली डोमिसाइल हिननि खे मिलियल आहिनि, इशू थियल आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे। उन खां अलावा खैरपुर ॾिसो, कराची ॾिसो। कराची में मूंखे कंहिं दोस्त इनिशिएटिव ॿुधायो त चए 22,000 खां बि मथे जाली डोमिसाइल जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, KPK जे माण्हुनि खे, सरहद जे माण्हुनि खे ठाहे ॾिना विया आहिनि। छो त DC ॿाहिरि जा आहिनि, उहे पैसा वठी उन्हनि खे डोमिसाइल इशू कनि पिया। इन में अर्ज़ु कंदा हलूं त सिंध गवर्नमेंट को बि मुतहरिक क़दम न वरितो। हिते सिंध गवर्नमेंट खे बल्कि CM खे हिकिड़ो नोटिफिकेशन ठाहिणु खपंदो हुयो। उनखे नोटिफिकेशन में हे सभु जेके आहिनि बोगस जाली डोमिसाइल कैंसिल करणु खपंदा हुया। जीअं त हिकिड़ो DC हुयो जंहिं रिपोर्ट ॾिनी 200 पेजनि ते, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिकिड़ो नज़रसानी करे आर्जी रिपोर्ट उन इशू कयो। इन रिपोर्ट खे मद्देनज़र रखी CM सिंध मुराद अली शाह साहब खे त इहे कैंसिल करणु खपंदो हुया पहिरें ई क़दम में। बल्कि एतिरो इन खां अलावा मां तव्हांखे ईअं ॿुधाईंदो थो हलां, फेडरल जेके इस्लामाबाद असांजे सिंध जी कोटा आहे, उहे पंजाब जा माण्हू भर्ती थियल आहिनि। असांजे सिंध जे कोटा ते, सिंधी माण्हुनि जे कोटा ते, पर छा आहे त चवंदा नी न, वछ कुॾंदी आहे किले जे ज़ोर ते। असांजा जेके ऑफिसर तक हुआ या गवर्नमेंट आहे न, उहो इन टाइम बिल्कुलु ख़बर न आहे अलाए कंहिंजे पुठियां कमु थो करे, अलाए उन्हनि खे केरु था हलाइनि, अलाए कहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि खे चवनि था हीअं कयो त उहे हीअं था कनि। इहो इशू ख़तमु न थियो। KPK जो जेको आहे हिकिड़ो नॉन क्वालिफाइड माण्हू खणी असां वटि DC रखियो अथऊं कराची वेस्ट में। ॿियो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां मुश्ताक सर्की ऐं रहीम शाह जे बारे में। ॿुधण में मूंखे बि ईअं आयो आहे जेको आई विटनेस हुयो, ड्राइवर हुयो, आई विटनेस जी एविडेंस में उन इहो बयानु ॾिनो त मां हिनखे सुञाणे ई न। मतिलबु केस खे वॾो धचको लॻी वियो। उनजे आइडेंटिफाई लाज़मी हुयो जेको ड्राइवर हुयो, छो त उहो आई विटनेस हुयो, उहो जाइ वारदात ते अवेलेबल हुयो। उनजे थी सघे थो कोर्ट सगोरी इन एविडेंस खे ॾिसे। आई विटनेस जी एविडेंस में मतिलबु कि वॾो हिकिड़ो पावर हूंदो आहे जेका कोर्ट खे मद्देनज़र ॾिसी जेको आई विटनेस हूंदो आहे। अगरि आई विटनेस फिरी वियो, बयान में तज़ाद थी वियो, शक जो फ़ाइदो ॾेई करे कोर्ट सगोरी उन जवाबदार खे आज़ादु करे छॾींदो। एडवोकेट साहब, ॿियो तव्हां मुश्ताक सर्की तव्हां ॻाल्हि कई, बिल्कुलु एडवोकेट साहब, तव्हां जेका ॻाल्हि कई त घोटकी ज़िले जे अंदरि बि वॾी तादाद में जाली डोमिसाइल्स ठहिया आहिनि। तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे, जाली डोमिसाइल ठहंदो कीअं आहे? तव्हां पंहिंजी मालूमात असां सां शेयर करियो। बिल्कुलु जाली डोमिसाइल ईअं ठहंदो आहे। छा कंदा आहिनि, हितां UC चेयरमैन खां हिकिड़ो सर्टिफिकेट ठाहींदा आहिनि, ठाराईंदा आहिनि रिहायशी।
पोइ उते बि पंहिंजनि ज़िलनि में बि उन्हनि जी एडमिशन हलंदो रहंदो आहे। हिते बि शायदि हिते कापी करे हितां जे उस्तादनि सां मिली करे हिते ॾेखारींदा आहिनि, साईं मां फलाणे कॉलेज में पढ़ियो आहियां, मां हितां जो रहंदो आहियां। उन सां मां वठी करे रिहाइशी सर्टिफिकेट वठी करे पोइ तपेदार ऐं मुख़्तियारकार सां मिलंदा आहिनि या मुख़्तलिफ़ ज़िलनि जे वॾेरनि सां मिलंदा आहिनि, साईं हीअ कमु कराए ॾियो। छा उहो वरी डी सी साहब खे चवंदो बाबा ये मेरा बंदा है, ये मेहरबानी करके इसको ये बना के दो। उन्हनि जा रखरायल माण्हू कुझु सोर्सेबल माण्हू ईंदा आहिनि, कुझु वरी पैसा ॾेई करे अचनि था। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे ज़िले वारनि सां बि हलिणो पवंदो आहे। जेकी पर्ची ते ईंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जवाब बि न ॾेई सघंदो। इन मुताबिक़ उन्हनि खे ठही था मिलनि। को वरी उन्हनि जो पंहिंजो गिराई हूंदो आहे उतां जो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पंहिंजी गिराई खे जवाब बि न ॾींदो, भले सुञाणे न सुञाणे, चवंदे ये मेरा गिराई है। पोइ वरी उनखे डोमिसाइल ठाहे ॾींदो। एतिरे क़दुरु त डीसी ऑफिस में घोटकी ज़िले में रहीमयार खान जा माण्हू भर्ती थियल आहिनि, मुल्तान जा माण्हू बि भर्ती थियल आहिनि। सिर्फ़ु असांजे डीसी ऑफिस में सिंध पुलिस में तले केतिरा माण्हू भर्ती कया अथऊं ॿाहिरियां घुराए करे। असां वटि मल्टी नेशनल कंपनियूं आहिनि जंहिंमें मस्जिद जो मौलवी बि इस्लामाबाद मां थो अचे। सिंध असां वटि आयो, बाबुल इस्लाम असां, पर मौलवी जेको इस्लामाबाद मां थो अचे। असांजा तारिक माण्हू साहब रोज़ जी ख़ुदकुशियूं था कनि। जी बिल्कुलु, तारिक साहब जी तव्हां ज़िक्र कयो सवेरे रहीम शाह जो, त रहीम शाह जे केस खे मुश्ताक सर्की साहब खोड़ सारो परसू कयो हुयो ऐं उन ते खोड़ सारियूं लाइव ट्रांसमिशन्स बि थियूं, गिरफ़्तारियूं बि थियूं। जी तव्हां बि चयो, एडवोकेट तारिक अली बोलज़ार बि चयो त आई विटनेस जेको आहे उहो पंहिंजे बयान तां फिरी वियो आहे। जॾहिं केस में आई विटनेस पंहिंजे बयान तां फिरी वञे त केस इलाही कमज़ोर थी वेंदो आहे, केस जो बुनियादु इलाही कमज़ोर थी वेंदो आहे। तव्हां छा था सम्झो त हिन में कंहिंजी ग़लती आहे, तव्हांखे कंहिंजो फॉल्ट नज़र अचे थो? हेॾो सारो हाइप क्रिएट अथई, हेॾो सारो मीडिया ते सोशल मीडिया ते आयो, पोइ हुन रहीम शाह राहिर शाह रांझाणी वारे मामले खे छा अध में छॾे वञण जे करे इहो जेको आहे सो गेप पैदा थियो, हुनजे करे आसानी पैदा अथई त हू शायदि अखियुनि ॾिठो शायदि पंहिंजे बयान तां फिरी वियो। तव्हां उन केस में शायदि जी आई विटनेस जे फिरी वञण जो ऐं केस जे कमज़ोर थियण जो ज़िम्मेवार कंहिंखे था करार ॾियो? इन जो त जेको ज़िम्मेदार आहे न इरशाद रांझाणी जो जेको फैमिली मेंबर्स इन केस जा शायदि फिरी वञण जा उहे ज़िम्मेदार आहिनि। ऐं ॿियो त जेके हिन में जवाबदार हुया पुलिस ऑफिसर, थी सघे थो उहो उन्हनि खे बि दॿायो हूंदो। थी सघे थो इरशाद रांझाणी जा माइट उन्हनि खां पैसा वठी रहीम शाह खां अंदरूनी गटगो में ठाह करे विया हुजनि, त उहे अञा ताईं मंज़र आम ते न अची सघिया आहिनि। आए विटनेस जो फिरी वञण माना केस इलाही कमज़ोर थी वियो, केस जा माना पासा ख़तम थी विया। हमेशह आए विटनेस फिरी वञण सां माना केस खे माना वॾो धक नुक़सान थो पहुचे। कोर्ट को हमेशह ईअं ई कंदो आहे, छो त हिन में राज़ीनामो आहे ई कोन्हे डीसी में। इन जो मतिलबु इहो आहे त इरशाद रांझाणी जा फैमिली मेंबर, इरशाद रांझाणी जा जेके भाइर आहिनि, उहे रहीम शाह सां ॻठ ॻोड़ में ठाह करे आई विटनेस खे थी सघे थो उन्हनि ई फेरायो हुजे। मुंहिंजो त इहो ई आहे त आई विटनेस खे पैसा बि उन्हनि ई वठाए ॾिना ऐं आई विटनेस उन्हनि जे चवण मुताबिक़ ई फिरियो हूंदो, छो त इरशाद रांझाणी जो भाउ अॼु ताईं सिंगल, उन्हनि जो मीडिया ते को बयानु, उन्हनि जो को अहिड़ी मीडिया ते को उन्हनि जो मतिलबु कि काई प्रेस कॉन्फ्रेंस बि न अची सघियो आहे। इरशाद रांझाणीअ जे केस खे नुक़सानु रसाइण में इरशाद रांझाणी जा फैमिली मेंबर्स जेके मुलविस आहिनि। जी तारिक बोदार, सलाम सिंध। तारिक बोदार, सलाम सिंध। जी 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 सिकंदर साहब। तारिक, इहो साॻियो सवाल तव्हां खां बि आहे। बिल्कुलु सेम जेकी ॻाल्हि तारिक भाई चयो त इन जो जेको मतिलबु इन जो कारण सिर्फ़ु इहो ई आहे, इन जो भाउ, इन खां अलावा मेन जेको कारण आहे इन जो उहो आहे उहो ड्राइवर। छो जो ड्राइवर खे ॾिसो हिननि पैसा ई ॾिना हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके बकाया हिन जा वेठल आहिनि कोयला भाउ जेके अज़ीज़,
पैसा ॾेई करे इनखे फेरियो वियो हूंदो। ॿियो हाणे ॾिसो स्टार्टिंग में उहो उन पंहिंजे ई मतिलबु उहो चवण ते हुयो त हिनी माना मारियो, क़तल हिनी कयो। हाणे ॾिसो तव्हां प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जिते किथे इहो न्यूज़ हली चुको आहे त भई मतिलबु ड्राइवर फिरियो त पोइ केस ख़तमु थींदो। हाणे त अहिड़ी ॻाल्हि आहे, उहो साॻी रैम जा ॿार, साॻी गन, साॻी कुआड़ी, साॻी ॻाल्हि थी वेंदी, बसि केस ख़तमु थी वियो। हमरा शहीद जेको थी वियो बसि उनजो केस उहो लुड़ी वियो ईअं सम्झ बसि। त ईअं ई थींदो आहे। इहो हिते न सिर्फ़ु रैम शाह जे न, इहो जिते किथे थींदो। हाणे इहो छोकिरे वारो सुबुह जो केस तव्हां ॾिसजो ईअं थींदो, सारंगशहर ॿाहिरि ईंदो, सारंगशहर खे फांसी ईंदी छा? कुझु कोन थींदो, सारंगशहर ॿाहिरि ईंदो। इहो तव्हांखे मां हाणे सां लाइव थ्रू तव्हांखे चवां थो, सारंगशहर ॿाहिरि ईंदो इहो साॻियो। बसि पोइ जेको हाणे 68 लायूं बीठा आहिनि, ॾिसो त जेको वञे थो पूरो माने एहतिजाज हिकिड़ो उन्हनि जो हक़ु हुयो मुश्ताक सर्कीअ जो। हे त मुश्ताक सर्की, अगरि सुभाणे ॿियो को निकिरे उहो ई सुभाणे उनखे बि गिरफ़्तार कंदा इहे पुलिस वारा। त इहा ई ॻाल्हि आहे। इहे सेम मसइला सिर्फ़ु हुते कराची में न, इहे अंदरूनी सिंध, हिते कश्मीर खां कराची ताईं इहे सभु मसइला इहे सेम ई आहिनि। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो पंहिंजो इन सारंगशहर जो, त सारंगशहर जी हिकिड़ी वीडियो वायरल थी, पोइ ख़ुदा करम को पुराणी वीडियो आहे। जी 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 तारिक भाई। जी एडवोकेट साहब, तव्हां कुझु चवणु चाहियो था? तारिक सिकंदर साहब, मां हिते हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा त रहीम शाह वारे मसइले में मुश्ताक सर्कीअ जो बिल्कुलु तमामु सुठो किरदारु, बिल्कुलु रहीम शाह वारे मसइले में मुश्ताक सर्की साहब जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे। मुश्ताक सर्की साहब जो इहो ई काफ़ी आहे त हुन रहीम शाह खे जेको आहे जेल में विझराइणु, उनखे अरेस्ट कराइणु, उनजे ख़िलाफ़ु FIR कराइणु, एतिरो ई मुश्ताक सर्कीअ जो। इन खां पोइ अगरि मुश्ताक सर्की हुनखे परसू करे या न करे, मां इन में मुश्ताक सर्की को बि कसूरवार नथो सम्झां। मुश्ताक सर्की तमामु सुठो कमु कयो। उन खां पोइ इहो कमु हूंदो आहे जेके उनजा फैमिली मेंबर्स हूंदा आहिनि शहीद इरशाद रामझाड़ीअ जा, उहो उन्हनि खे परसू करण बावजूद बि मुश्ताक सर्की उन केस खे काफ़ी परसू कयो। वधीक फैमिली मेंबर्स जो कमु हूंदो आहे केस खे परसू करणु, केस खे ॾिसणु, पंहिंजे वकीलनि सां राब्ते में रहणु। उन खां पोइ उहे घर वञी सुम्ही पिया, उनखे पोइ बि मुश्ताक सर्की खे मां जुस ॾींदुसि त उहो उन केस में परसू कयो, वकील साहबनि सां मिलणु, केस जी अपडेट रखणु, ऐं मीडिया खे दोस्तनि खे अची उहा ॻाल्हि शेयर करे ॿुधाइणु, मीडिया ते अची करे। इहो कमु फैमिली मेंबर्स जो हूंदो आहे, मुश्ताक सर्की जो न हूंदो आहे। छो त ब्लड रिलेशन मुश्ताक सर्की सां न हुयुसि, जेको शहीद जो उनजे फैमिली मेंबर सां, उनजे भेरनि सां, उनजे सौट सां, उनजे मसातनि सां हुयुसि। पर उन हूंदे बि मुश्ताक सर्कीअ हिकिड़ो पाण मञाए करे सुठो कमु करे, बल्कि उन जेल वञी करे तॾहिं बि उहा पंहिंजो अमली कमु रहियो। उन खां पोइ अलावा मुश्ताक सर्कीअ इहो बि कमु सुठो करे ॾेखारियो त सिंधियुनि सां जेके कराची में मसइला थियनि पिया, उन खां पोइ पिंटन अगवानी ने हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में मलाह खे शहीद कयो, अले भट्टी खे शहीद कयो हुयो। उन में बि मुश्ताक सर्की वञी करे FIR वग़ैरह कटाइण, जवाबदारनि खे अरेस्ट कराइण में बि मुश्ताक सर्की जो वॾो किरदारु रहियो। अॼु जेको मुश्ताक सर्की कमु कयो, उहो एज़ ए मुश्ताक सर्की खे न करणु खपंदो हुयो। न ॾिसो न तारिक साहब, एडवोकेट साहब, तव्हां इहा ॻाल्हि करियो था त जीअं इरशाद रांझाणी जे उनजे फैमिली जे जेके फ़र्द आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, त इन हवाले सां पाण इहे चई सघूं था त इन हवाले सां पाण इहे चई सघूं था त सारंगशहर वारो जेको मसइलो आहे, उन साहिल मंगणार जेको वालिद साहब आहे, हू चए थो त आउं पुलिस जी कार्रवाई मां मुतमइन आहियां ऐं मुश्ताक सर्की साहब खे हिन मामले में तकलीफ़ करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांजी इन स्टेटमेंट मुताबिक़ को मुश्ताक सर्की जी रैली कढण जो को मक़सदु ई कोन थो थिए। पोइ त जॾहिं उनजी फैमिली उन शइ खे सपोर्ट नथी करे, पोइ रैली कढण जो को जवाज़ कोन हुयो। बिल्कुलु बिल्कुलु सिकंदर साहब, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे विच में माज़रत सां मां तव्हांखे हिते ॿुधाईंदुमि त अगरि जे हू चए थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुलिस जो कमु आहे, ॿिए कंहिंजो कमु न आहे, मुश्ताक सर्की बिल्कुलु इन ॻाल्हि में मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। हिकिड़ो जवाब जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन इहा ॻाल्हि चई त सिर्फ़ु पुलिस जो कमु आहे। मुश्ताक सर्की अचे त भले पंहिंजे वारो अचे, बाक़ी हाणे पंहिंजी मर्ज़ी सां अचे। त अहिड़े हिसाब सां मुंहिंजो वीडियो तव्हां रिकॉर्ड ॿुधो, सिंध TV शौकत मुनारी जो रिपोर्ट, त उन में उहो इहो ई चए थो जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कयो। त ईअं ई थींदो आहे। हाणे जीअं उहे चुप थी आहे बि मतिलबु हिन खे दॿाउ विझायो वियो हूंदो मुंहिंजे हिसाब सां, ॿियो त कुझु कोन हूंदो। दॿाई हूंदो, तहरीक जंहिंजो ई हुजे।
पोइ यार इन जो मक़सदु इहो थियो न, जेका एग्रीव्ड पार्टी आहे, जेका मुतासिर पार्टी आहे, उहा अॻिते हली जेकॾहिं जवाबदारनि सां मिली थी वञे ऐं पोइ उन में तव्हां कुझु बि नथा करे सघो त पोइ त ज़ाहिर आहे पोइ तव्हांखे पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां अहिड़नि मामलनि खे खणो था जिन्हनि मामलनि में अॻिते हली बक़ौल तव्हांजे त हू जेके जिन्हनि जा ब्लड रिलेशनशिप हूंदा आहिनि उहे उन्हनि ॻाल्हियुनि तां फिरी वेंदा आहिनि, मामिलो लय मिटी थी वेंदो आहे। पोइ इन्हनि शयुनि ते पोइ सोचण जी ज़रूरत आहे न बाबा, जेकॾहिं तारिक बोज़दार एडवोकेट ऐं तारिक बोज़दार सलाम सिंध मुंहिंजे के मामले में इंटरफेयर कनि था, मूंखे सपोर्ट कनि था ऐं बार बार जेको आहे सो जेके जवाबदार धुर सां मिली थो वञा, त पोइ तारिक बोज़दार खे ऐं एडवोकेट तारिक बोज़दार खे बि इहो सोचणो पवंदो त यार अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे सपोर्ट करण जो फ़ाइदो को कोन्हे जेके अॻिते हली जवाबदार धुर सां मिली था वञनि। बिल्कुलु जी तारिक बोज़दार सलाम सिंध। बिल्कुलु बिल्कुलु सिकंदर साहब तव्हां सही ॻाल्हि चई, पर हुन जेको मुश्ताक सर की इहो कमु हिते कयो उन जो हिते इहो मां चवणु अर्ज़ु आहे कंदो हलां त जेको अॼु जो जेको जी 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 एडवोकेट जी तारिक भाई जी ॻाल्हायो तव्हां। हिते मां साईं तव्हांखे हिते अर्ज़ु कंदो हलां त मुश्ताक सर्की खे अॼु जेका इहा रैली हुई उहा रैली मुश्ताक सर्की साहब खे करणु न खपंदो हुयो। छो? हिकिड़ो जवाबदार ऑलरेडी अरेस्ट थियल आहे, अरेस्ट थियण खां पोइ अमन रैली कढणु या ॿियूं शयूं करणु उन जो को जवाब ई पैदा नथो थिए। बिल्कुलु रैलियूं तव्हां कढो, उन में फंडामेंटल राइट आहे, तव्हांजो हक़ु आहे, तव्हांजो कानूनी हक़ु आहे, पर अमन एहतजाज करे सघो था, रैलियूं कढी सघो था, पर असां वटि उन शइ जो हिकिड़ो नेगेटिव ई ॿियो हूंदो आहे, माण्हुनि जी सोच बि हूंदी आहे। इहा रैली मुश्ताक सर्की साहब खे न करणु खपंदो हुयो। हा, जवाबदार अरेस्ट न हुजे हा, पुलिस जी का इन्वॉल्वमेंट हुजे हा, हिते मूंखे हाणे खोड़ सारा शक शुबात पैदा थियनि था जेके इहे फरियादी दौर आहे, इहो सुभाणे जवाबदार दौरे जे ख़िलाफ़ कोर्ट में अची बयानु ॾींदो त बाबा इहा असां सुञाणियूं कोन, पुलिस हिन जो नालो ॾिनो आहे। मूंखे त इलाही खोड़ सारा शक पैदा थींदा। इहे जवाबदार कुझु ई महीननि में, एतिरे क़दुरु 6 महीननि जे अंदरि अंदरि इहे जवाबदार रिलीज़ थींदो ऐं फरियादी धुर जी स्टेटमेंट ईंदी त बाबा असां हिन सां सुञाणियूं ई कोन था, जेके कोर्ट में स्टेटमेंट ईंदी इहा फरियादी धुर इन जवाबदार सां मिली वेंदो। छो त हाणे बि जेके तासुरात असांखे ॿाहिरि नज़र पिया अचनि त फरियादी धुर जवाबदार सां बिल्कुलु अनक़रीब इहो जेको आहे पंहिंजी क़ौमियत में फ़ैसिलो कंदो, फ़ैसिलो करण खां पोइ हू कोर्ट में बयानु फेरे ॾींदा ऐं इहो साॻियो जवाबदार कुझु ई महीननि में ॿाहिरि हूंदो पंहिंजी सलाखनि खां। एडवोकेट साहब जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ त डोमिसाइल ऐं PRC जो मसइलो बि ईअं आहे। जॾहिं त सिंध सेक्रेटरीट जे साम्हूं डोमिसाइल PRC जे मामले ते धरणो हयो पियो वियो त उन खां अॻु में डोमिसाइल PRC जे मामले ते हिकिड़ी कमेटी ठही चुकी हुई, कमेटी जी रिपोर्ट आई कोन हुई, विच में इहो धरणो हयो वियो। त तव्हां अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट त पोइ त इहो धरणो हणण बि ग़लति हुयो। साईं इन धरणे जे हक़ में आहियां, मां फेवर में आहियां। छो त जेका कमेटी हुई न उहा पहिरियां ॻाल्हि खे गोलमोल पिया कनि। जॾहिं अवामी प्रेशर पियो कमेटी वारनि जे मथां, अवाम जो हुन रद्द अमल ॾिठो पूरे सिंध में, बल्कि कराची में न, पूरे सिंध में जॾहिं अवाम जो रद्द अमल आयो, पोइ कमेटी वारनि कुझु फैक्ट्स ऐं फिगर ॾिना। कुझु माण्हुनि खे कमेटी वारनि मतिलबु कि मशकूक करणु पिया चाहिनि, जेके मशकूक करणु पिया चाहिनि जाली डोमिसाइल वारा, जेको SSP लॻल आहे, जेको DC लॻल आहे, उन्हनि खे मशकूक कया वञनि। इलारक जो जाली डोमिसाइल कढी पिया सटनि त हे जेको आहे जाली डोमिसाइल आहे। जॾहिं अवामी रद्द अमल आयो पूरे सिंध में ऐं कराची में, उन खां पोइ कमेटी वारनि ते असरु पियो पूरे सिंध जे रद्द अमल खां पोइ। उन्हनि कुझु फैक्ट्स ऐं फिगर ॾिना जेके अञा ताईं पेंडिंग पिया आहिनि। सिंध गवर्नमेंट उन ते को बि इनिशिएट अमल न करायो आहे। तारिक, तव्हां यकीनन एडवोकेट साहब जी ॻाल्हि ॿुधी हूंदी त एडवोकेट साहब जो इहो चवणु आहे त जॾहिं जवाबदार सारंगशहर वारे मामले ते गिरफ़्तार थियल आहे, मामिलो अंडर इन्वेस्टिगेशन आहे, त रैली जी ज़रूरत कोन हुई। त मूं एडवोकेट साहब खां पुछो त इन तरीक़े सां जेको डोमिसाइल PRC वारो मसइलो हुयो उन ते बि हिकिड़ी कमेटी ठही चुकी हुई, कमेटी जूं फाइंडिंग्स आयूं कोन हुयूं, कमेटी अञा पंहिंजी रिपोर्ट ॾिनी कोन हुई। त पोइ विच में ओचितो अचानक जेको सिंध सेक्रेटरीट जे साम्हूं धरणो हयो वियो, पोइ उन धरणे जो को जवाब कोन हुयो। तारिक बोज़दार साहब, तव्हां छा चवंदव? बिल्कुलु तारिक भाउ सही जेको आहे ॻाल्हायो आहे, पर मुश्ताक सर्की अॼु जेको धरणो हयो हिन जे लाइ हयो, ईअं न आहे जो हुन इन ॻाल्हि जे लाइ हयो त भई हे गिरफ़्तार न आहे। गिरफ़्तार ऑलरेडी इहे थियल आहे।
तो हिकिड़ी वीडियो वायरल थी तो उन में शायद कोई या पुरानी वीडियो है या नई वीडियो है सारंगशर जी जंहिंमें वो सॉन्ग वग़ैरह गाए तो अंदर मतलब उनखे कुछ भी ना वो सिर्फ ओनली गिरफ्तार है ना उनखे कुछ कयो वियो ना कुछ अहिड़े हिसाब सां ज़हरी ॻाल्हि आहे अगरि सिर्फ थाणे में विया असां त बि त कुझु कोन थींदो न तो कुछ ना कुछ तो उनखे भी तो खबर पवे तो तू नंढे ॿार सां बदफ़ेली कई या ग़लति कई तू हिकिड़ो वहशी इंसान आहीं तो हिन जे लाइ हुन जेको आहे एहतजाज कयो हू ॿाहिरि निकितो इन जे लाइ एहतजाजी बाक़ी हाणे उहो त ऑलरेडी गिरफ़्तार आहे वो तो असां पाण बि ॾिसूं था बाक़ी रही ॻाल्हि जेका जाली डोमिसाइल सिंध सिक्योरिटी ऑफिस जे अॻियां त सुबुह जो ॾिसो जॾहिं मौलाना साहब आयो या ॿिया सभु आया उन टाइम धरणो बहितरीन तरीक़े पूरमुन हले पियो जॾहिं शाम जे वक़्त में हिननि खे हिकिड़ी वार्निंग बि ॾिनी वई त भई शाम जो वक़्तु आहे कोरोना वायरस बि आहे लॉकडाउन जो बि चक्कर आहे तव्हां हाणे हलिया वञो ऐं तव्हां वरी नेक्स्ट टाइम वरी ॿीहर जॾहिं को ॿियो तव्हां इहो कमिटी जोड़े पोइ तव्हां वरी ॿियो ॿी ॻाल्हि वरी सोचिजो वार्निंग ॾियण खां पोइ बि जॾहिं मुश्ताक ज़रकी न मुड़ियो त पोइ बसि पोइ ॾिठो पोइ वरी अरेस्ट थियो शाम ताईं वेठो रहियो हिन चयो त भई अॼु जे ॾींहं में मूंखे इहे जाली डोमिसाइल कैंसिल थियणु खपनि कैंसिल त हिकिड़े ॾींहं में त कोन थींदा हाणे ज़हरी ॻाल्हि आहे मुराद अली शाह साहिबु हिकिड़े ॾींहं में त 20,000 माण्हू कैंसिल त कोन कंदो उहो त करणु खपे पर न कयो न 15 लाख ट्रेनिंग हली ट्विटर ते छा थियो कुझु न थियो 0 पॉइंट ते वरी बि असां 15 लाख ट्विटर ते अगरि जेको ॿियो ॿिए मुल्क में असां ॿिए मुल्क में असां ईअं हुजूं हा न 15 लाख ट्विटर ते ईअं ट्वीट्स हलनि था न मां सम्झां थो तव्हांखे एहतजाज करण जी ज़रूरत न ट्वीट से बि तव्हांजो कमु थी वञे पर इहे असांजो पाकिस्तान आहे सिंध आहे सिंध में वेठा छा कुझु नथा करे सघूं बसि चवण जे लाइ लफ़्ज़ न आहिनि सोशल मीडिया फेल थी वियो सभु ॾिसो हाणे टाइम ते उते को साफ़ ई कोन्हे हिते साफ़ ई बिरादरान को कोन आख़िर में जॾहिं अरेस्ट थी वियो तो मुश्ताक सरकी हिकिड़ो आहे मुश्ताक सरकी हिकु ॿी ॻाल्हि जेका उहा मूंखे पसंदि न आहे ॿी ॻाल्हि उहा पसंदि न आहे मुश्ताक सरकी फेसबुक जे दोस्तनि ते कुॾे थो ईअं बि न करणु घुरिजे हाणे ॾिसो 3 माण्हू मतिलबु एहतजाज ते हुआ ॿिया काॾे दोस्त जेके हिन जे लाइव ते 2500 खां 2000 3000 माण्हू ॿुधण वारा टाइम ते उहे 20 या 30 माण्हू हुआ छो ईअं हुआ अगरि जे हू सुठो कमु करे थो पूरी सिंध उनखे साथ ॾियणु घुरिजे सभु गॾु थियूं ईअं त असां वटि ॿधी आहे न हाणे उहो करे बि अरेस्ट आहे ऐं सभु असां निंडो था कयूं त इहा तारीख़ पोइ हिन जो मक़सदु इहो थो थियनि ॾिसो न मिसाल तौरु आऊं रहीम शाह जे मामले ते इनिशिएटिव वठां थो ऐं पोइ हुन मामले खे अधु में छॾियो वञे थो जेको फरियादी आहे उहो पंहिंजे बयान तां फिरी थो वञे ऐं डोमिसाइल PRC जे मामले ते स्टेप वठां थो उनखे अधु में छॾियां थो उनजी का रिपोर्ट नथी अचे उहो मामिलो अधु में रहे थो ऐं उनखां पोइ सारंगशर जे मामले ते आऊं आवाज़ु उथारियां थो ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां त जहिड़े तरीक़े सां रहीम शाह वारो मामिलो कोन थियो डोमिसाइल वारो मामिलो कोन थियो सारंगशर वारो मामिलो थींदे नज़र कोन थो अचे त पोइ तव्हां छा था सम्झो इन सां पोइ सिंध जो जेको केस आहे इन तरीक़े सां जेको तरीक़ेकार आहे ॾिसो न असां कंहिंजे नियतनि ते शक नथा कयूं पर जेको तरीक़ेकार आहे उन मुताबिक़ त सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो केस त कमज़ोर थी वेंदो न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे सिकंदर भाउ मुश्ताक जो कमु हुयो त रहीम शाह खे कैफ़े किरदार जेल ताईं पहुचाइण ठीकु आहे न तारिक भाई पहिरें इहे इन ॻाल्हि ते ज़बरदस्त ॻाल्हायो त उन खे जेल में अरेस्ट कराइण खां पोइ इन जे पंहिंजो इरशाद राजानी जे वारसनि जो इहो हक़ आहे त अॻियां उहे वधण लाइ तयारु न आहिनि उहे घर सुता पिया आहिनि मुश्ताक सरकी अकेलो हिकिड़ो ॿार ॼणो निकिरे ऐं एहतजाजूं करे ज़हरी कुझु बि कयो लेकिन उनखे कैफ़े किरदार ताईं पहुचायो जेको आहे पंहिंजो इनखे राजानी खे टाइम ते त पोइ ॾिसजे मां सम्झां थो त ईअं ई इहे जेके केस आहिनि वरी जेको आहे उन खां पोइ उहो त मां पहिरें ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां वरी इहो जाली डोमिसाइल जो किस्सो आयो मतिलबु को बि कमु सिधो असांजो न आहे सभु उल्टा ई उल्टा आहिनि अधूरा कमु असां कयूं था विच में मतिलबु छॾे था ॾियूं विच में ईअं न करणु घुरिजे को बि कमु ज़हरी ॻाल्हि आहे अगरि जे तव्हां जाली डोमिसाइल जो सिस्टम कयो त काफ़ी सिंध मां हर ज़िले मां पूरा मन एहतजाज थिया हर ज़िले मां माण्हू ॿाहिरि निकिता जोश जज़्बे खे ॾिसी करे भाई वाक़ई में ही जाली डोमिसाइल असांजे लाइ ख़तरा आहिनि असांजे ईंदड़ नौजवाननि जे लाइ ख़तरो आहे इहे असांजे लाइ ईंदड़ नौजवान बि तहिड़ी ॻाल्हि अॼु इहे सिस्टम थियनि था जाली डोमिसाइल त ईंदड़ नौजवान नस्लनि लाइ इहो अञा वधीक ख़तरो आहे यूनिवर्सिटियुनि में जेके डिग्रियूं अचनि था वॾा डिग्री अचनि था ॿाहिरि माण्हुनि खे ॾेई था अचनि असांजा सिंधी नौजवान इहे वेठा आहिनि त अहिड़े हवाले सां उन बाक़ाइदगी सां हिकिड़ो सुठो अमल जोड़ियो बाक़ाइदा एहतजाज कयो उन में मौलाना साहब बि साथ ॾिनो ॿिन्हिनि काफ़ी जेके आहिनि दोस्तनि साथ ॾिनो पर इहो हुयो जो उनखे
मतलब हिकिड़े मंज़िल ते पहुचाइणो हुयो, मंज़िल ते न पहुचायो, विच में उहा ट्रेनिंग बि हिकिड़े साइड ते हली वई, सभु सिस्टम ट्विटर वग़ैरह सोशल मीडिया सभु हिकिड़े टाइम मतलब पासे ते हलिया विया। त ईअं न करणु घुरिजे। मां सम्झां थो इहे त पोइ अध में रुकिजी वेंदा। हाणे हे किसो बि अध में ईअं ई रुकिजी वेंदो जीअं इहे सभु किसा तव्हां ॾिठा। सारंग शहर वारो ईअं ई किसो, हाणे ॿाहिरि निकिरंदो वरी साॻी चुप थी वेंदो। मां सम्झां थो मूंखे त नथो लॻे जो कुझु थींदो। हे इहो सारंग शहर ॿाहिरि निकिरंदो जेल मां, इहो तव्हांखे मां हाणे वार्निंग सां चई सघां थो। इन प्रोग्राम में कुझु कोन थींदो। इहे जेके चवनि था भई हे को फांसी ते चढ़ी वेंदो या अहिड़े हिसाब सां, त इहा काई बि ॻाल्हि न आहे। त हाणे बि विच में घणा माण्हू थी विया त भई जेको आहे को वॾो इशू त न आहे जो सारंग शहर खे मतिलबु एॾो मतिलबु टारगेट थियो थो। भई हे वॾो इशू न आहे, बाक़ी हे वॾे इशू कंदा नंढो इशू आहे। वीडियो क्लिप था अचनि, हे अलाए छा छा अचनि था, माण्हू ॾिठो, माण्हू वरी शेयर करे पिया पोस्ट ते। मूंखे त उन्हनि माण्हुनि ते गुस्सो आहे जेके इन पोस्टनि खे अहिड़नि पोस्टनि खे शेयर कनि पिया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। वधीक तारिक साहब एडवोकेट सम्झे थो। जी एडवोकेट साहब। लेट्स सी सर, ॾिसो हेॾे सारंग शहर में करंदो, सिंध में 10 मसला वरी ॿिया हूंदा। असां उन्हनि 10 मसलनि जे कढ लॻंदासीं, बल्कि सारंग शहर वारे मसइले खे हिकिड़ो क्वाइट करे ख़ामोश थी वेंदासीं। छो त ऑलरेडी असां वटि मसइले ई मसला आहिनि, हिकिड़ो मसइलो ख़तमु नथो थिए, इन खां वधीक जेको आहे सारंग शहर खां वधीक मसइला अची वेंदा, असां वरी उन मसइलनि जे गॾु लॻी वेंदासीं। हेॾां मालिक सारंग शहर सां कंप्रोमाइज़ करे वेही रहंदा। जॾहिं मालिक फैमिली मेंबर्स कंप्रोमाइज़ करे वेही था रहनि, त पोइ जेको ॿाहिरि वारे माण्हूअ जो या कंहिं ॿिए दोस्त जो उन ते इनिशिएटिव वठणु बिल्कुलु हिकिड़ो सुठोबल न हूंदो आहे। जॾहिं फैमिली मेंबर वेही करे तइ करे छॾनि त बाबा हे हीअं करिणो आहे, त ॿाहिरि जो माण्हू मुश्ताक सरकी जहिड़ा हुजनि दोस्त असांजा या ॿियो को हुजे, पोइ उन माण्हू जो उते बीहण या रहणु उन महिल जो को माना न हूंदो आहे। हाणे बि मुश्ताक सरकी साहब खे बल्कि हीअ धरणो हणण खां पहिरियां जाली डोमिसाइल वारे मसइले खे इनिशिएट वठी उन लाइ को लाहे अमल जोड़े न पूरे सिंध में, उन मसइले खे इनिशिएट वठाए पोइ कंहिं मसइले में उन कंहिं को ॿियो मसइलो हुजे आहे, पोइ उनखे माण्हू ॾिसे आहे त छा थो थिए छा नथो थिए। सारंग शहर ऑलरेडी जेल में आहे, इन्वेस्टिगेशन हले पई, पुलिस ऑफिसर इन्वेस्टिगेशन मसइले खे करनि था। चलो पोइ उन मसइले खे तव्हां साइड करे छॾियो आहे, छो त मसइला ई मसइला आहिनि। सारंग शहर वारो मसइलो आहे। इन खां अलावा ॾिसो असांजे हिते घोटकी में बि हिकिड़ो अहिड़ो मसइलो थियो, हिकिड़ो चनो हुयो ग़रीब, उन सां बि कंहिं मलिक दुकानदार ज़्यादती कई। ऐं ॿियो अॼु मूंखे ख़बर पई त हिकिड़ी छोकिरी हुई इन जेकमबाद कंदकोट साइड, उन में बि 5 माण्हुनि हुन सां ज़्यादती की। छो त असां वटि डेली मसइला हलनि था, मसइला असां वटि जाम आहिनि। को मसइलो न आहे जंहिंसां सिंध ख़ाली हुजे। जाली डोमिसाइल हुजे, रेप मसइला हुजनि या ज़्यादती वारा मसइला हुजनि या कंहिं ग़रीब वारो मसइलो हुजे, इहे मसइला आहिनि ई आहिनि। जेसिताईं असां ज़िंदा आहियूं इहे मसइला असां वटि ख़तमु थियणा ई न आहिनि। छो असां वटि ऑफिसर बि अहिड़ा, ऑफिसर शाही बि अहिड़ा आहिनि, असां वटि MP MNA बि अहिड़ा आहिनि। ॿियो त असां वटि जेका गवर्नमेंट आहे उहो हले किथे आहे काई ख़बर न आहे। सिंध गवर्नमेंट करे छा पई मूंखे सम्झ नथो अचे। 2-2.5 सालनि खां वठी सिंध गवर्नमेंट, बल्कि हूअं त 15-20 सालनि खां वठी गवर्नमेंट हिते सिंध में सिंध PP गवर्नमेंट आहे, पर PP गवर्नमेंट अमली कमु ख़बर न आहे 15-20 सालनि खां वठी को नज़र नथो अचे कयो हुजे। हाणे बि मेन इशू जाली डोमिसाइल आहे, छो त उहो असांजी नस्लनि जी जंग आहे। उहा असांजी नस्लनि खे ख़तमु करण लाइ जाली डोमिसाइल जो इशू ठाहियो वियो आहे। उन इशू खे जेसिताईं कैफ़रे किरदार ताईं ख़तमु न कराईंदा, जाली डोमिसाइल ते जेके भर्ती थियल आहिनि उहे पुलिस ऑफिसर हुजनि या कंहिं ॿिए डिपार्टमेंट में हुजनि या मल्टीनेशनल कंपनियुनि में हुजनि, जेके हितां लखे रुपया करोड़ रुपया अरबे रुपया साल जो खणी ॿाहिरि हलिया था वञनि पंहिंजे सूबे में, उन मसइले खे जेसिताईं ख़तमु जाली डोमिसाइल वारो मसइलो ख़तमु न थींदो तेसिताईं सिंध में मां चवां थो न अमन थींदो, न ई अमुन थींदो, न अहिड़ा मसइला थींदा। जाली डोमिसाइल वारो मसइलो मेन आहे, उहो ख़तमु कयो वञे। छो त असां वटि बुख, बेरोज़गारी, बदहाली, जॾहिं इहे शयूं जनम वठंदियूं आहिनि न, पोइ तव्हां वटि मसइला ई मसइला आहिनि। अगरि 40 खां 60% बुख बेरोज़गारी ख़तमु थींदा, आवाम सुख जो साह खणंदो, पोइ शायदि मां चवां थो मसइलनि में बि कमी ईंदी। इहे मसइला तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं माण्हुनि में शऊर ईंदो, माण्हू रोज़गार सां हूंदा, ऐं पोइ शायदि इहे मसइला बि ख़तमु थियनि। जॾहिं रोज़गार न आहे, हेल्थ न आहे, सिहत न आहे, तव्हां वटि मसइला ई मसइला आहिनि। जी तारिक, साईं। मां इंतिहाई अहम ॻाल्हि जी तरफ़ तव्हांजो ध्यानु छिकाइणु चाहियां थो। जीअं आउं क्रिकेट जो मिसाल ॾींदुसि, क्रिकेट में बैट्समैन जॾहिं खेॾंदो आहे त
बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त बैट्समैन जॾहिं 99 रन्सनि ते पुॼंदो आहे त सेंचुरी करण खां अॻु में आउट थी वेंदो आहे। अक्सर बैट्समैन ते प्रेशर पइजी वेंदो आहे। 99 खां 1 रन जो जेको फ़ासिलो हूंदो आहे उहो इलाही ॾुखियो हूंदो आहे ऐं टाइम तमामु घटि हूंदो आहे, पर उहो इलाही मामिलो तवील थी। त छा तव्हां ईअं नथा सम्झो त मुश्ताक सरकी सिंध लेवल ते क्रिकेट टीम जो उहो बैट्समैन आहे जेको हिकिड़ी बहितरीन इनिंग खेॾे थो, जॾहिं 99 रन्सनि ते पहुचे थो त आउट थी थो वञे। तव्हां मूंसां एग्री कंदव? मां इन ॻाल्हि ते एग्री न आहियां। मां इन तव्हांजे तसलसल ऐं तव्हांजे प्रोग्राम में मां मुश्ताक सरकी साहब खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त मेन जेको तव्हांजो मसइलो आहे, क्रिएटिव मसइलो आहे, नसलनि जो मसइलो आहे, जाली डोमिसाइल। सिंध गवर्नमेंट खे सिंध जे मसइलनि ते ध्यानु छिकाइण में पंहिंजो अहम किरदारु अदा कयो। जाली डोमिसाइल जेके ठहियल आहिनि उन्हनि में कैंसिल करण में सिंध गवर्नमेंट खे, CM खे उन में पावर आहिनि जेके उहे जाली डोमिसाइल खे ख़तमु करे सघे थो। महिरबानी करे सभ खां पहिरियां असांजो मेन इशू इहो आहे, इहो सम्झो इहो असांजो शाह जो मसइलो आहे, जाली डोमिसाइल। इहे शयूं ख़तमु करायूं वञनि तव्हां मसइला ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदा। हाणे वरी बि आऊं इन खां वधीक अहम ॻाल्हि जी तरफ़ तव्हांजो ध्यानु छिकायां थो त 2 जून ते जॾहिं सिंध सेक्रेटरीट जे साम्हूं डोमिसाइल PRC जे मसइले ते धरणो हयो पियो वियो त उन राति 2 जून वारी राति असां आसरा TV ते प्रोग्राम कयो हुयो ऐं उन प्रोग्राम में आऊं हिकिड़ो एस्ट्रोलॉजर दोस्त बि वठी आयो हुउसि ऐं आसरा TV जी इहा अॻकथी बि हुई त सुभाणे 2 जून ते जेको एहतजाज थिए पियो उहो एहतजाज शाम जो राति जो 8 बजे खां अॻु में जेको आहे सो पुरतशद्दुद तरीक़े सां उनजी पुॼाणी थी वेंदी। त आऊं तव्हांखे इहो मिसाल इन करे ॾियां थो त असां जेके हिते सोशल मीडिया जा माण्हू आहियूं, जेके हालतनि जो तजज़ियो करियूं था ऐं कम इल्मु ऐं कम अकल माण्हू आहियूं, हालतनि जी रोशनी में वक़्त खां अॻु में असां इहा अॻकथी कयूं था त जेको आहे हालतनि मुताबिक़ जेको तव्हां एहतजाज कयो पिया उन एहतजाज में कामयाबी थींदे नज़र नथी अचे ऐं असां उन धरणे खे ॾिसी वरी इहो चऊं था त राति जो 8 बजे अॻु में इहो एहतजाज पुरतशद्दुद तरीक़े सां उनजी पुॼाणी थींदी त पुरतशद्दुद तरीक़े सां उहो एहतजाज ख़तमु थी थो वञे। तव्हां असांखां वधीक इल्मु रखो था, तव्हां असांखां वधीक ॼाण रखो था, तव्हां अहिड़े क़िस्म जा जेके एहतजाज कयो था त हालतनि जो तव्हां इहो छो नथा करियो? तव्हां अहिड़ो प्रोग्राम करियो, अहिड़ो एहतजाज करियो, अहिड़ो मामिलो करियो जो हुन में नाकामी जो अंसर घटि हुजे ऐं असांजूं अॻकथियूं जेके आहिनि ते ग़लति साबित थी वञनि। हिते सर मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त उन टाइम असां वटि जेको कोरोना इशू हुयो न उहो तमामु घणो हुयो, छो त अॻकथियूं बि इन जे करे थियनि पिया त हीउ धरणो 5 खां 8 ताईं हलंदो या हिन में ख़तमु थी वेंदो, खोड़ सारा मसइला थींदा XYZ, छो त उन टाइम कोरोना जो क्रिएटिव इशू हुयो, शहर बंदि हुया ऐं सिंध गवर्नमेंट में इहो हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो त बाबा जेको आहे 5 खां पोइ को बि माण्हू रोड ते बि नज़र न अचे। उनमें पुलिस खे बि हुननि इस्तेमालु कयो त बाबा धरणो ख़तमु करायो, छो त टाइम ख़तमु थी वियो आहे। हाणे इलीगल वेठा आहिनि हे माण्हू, हिन कंफाइन कयो या हिननि खे अरेस्ट कयो, इन FIR कटियो। इन में सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो हथु हुयो FIR कराइण में। हिते मुश्ताक सरकी बल्कि पूरे सिंध में एहतजाज हलनि पिया, पूरे सिंध में एहतजाजनि खे मद्देनज़र रखी मुश्ताक सरकी जहिड़नि दोस्तनि, छो त कराची में कॉल ॾिनी भई सिंध सेक्रेटरीट आहे उते जेको आहे कोई नथो वञी सघे, उते एहतजाज कयो। मन सिंध गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि उहे सुम्हिया पिया आहिनि, शायदि उन्हनि में का गैरत अचे, शायदि उन्हनि में का सुजाॻी अचे, छो त सिंध गवर्नमेंट में सुजाॻी वारा माण्हू मूंखे नज़र नथा अचनि हिन टाइम। न मुंहिंजी त एडवोकेट तारिक साहब, मुंहिंजी जेका पॉइंट आहे न उहा इहा आहे त तव्हां सही वक़्त ते, मुंहिंजी जेका पॉइंट आहे रिपीट कयां थो, तव्हां सही वक़्त ते ग़लति फ़ैसिलो करियो था जंहिंजे नतीजे में तव्हां उन मंज़िल ते पहुचण खां अॻु में ई जेको आहे सो पंहिंजे घर हलिया था वञो। मुंहिंजी पॉइंट इहा आहे। बिल्कुलु तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहे, छो त मां इन में अर्ज़ु करे चुकुमि त हालात अहिड़ा हुया उन टाइम असां वटि। कोरोना इशू हुयो, हेॾां जेको जाली डोमिसाइल वारो इशू हुयो उहो पूरे सिंध में क्रिएटिव थिए पियो। जाते काथे पूरे नंढे ॻोठनि में बि माण्हू स्ट्राइक कनि पिया, वॾनि शहरनि में बि माण्हू प्रेस क्लबनि ते वञनि पिया, छो त उन टाइम मेन इशू हुयो, इन टाइम पूरे सिंध में हुयो, बल्कि सिर्फ़ु कराची में न। उन जे करे ई उन्हनि खे उहो सही, मुंहिंजे नज़र में उहो उन्हनि जो सही फ़ैसिलो हुयो स्ट्राइक जो। उन्हनि स्ट्राइक कई बिल्कुलु, उन में सिंध गवर्नमेंट उन में बिल्कुलु सीधी तरह इन्वॉल्व हुयो, अरेस्ट कराइण में बि, छॾाइण में बि, हर शइ करण में। पोइ वरी सिंध गवर्नमेंट छा कयो, पंहिंजा जेके न ज़हरी ॻाल्हि कुर्बतूं खणी अची माण्हू छॾाइण, उहो फ़ैसिलो मुंहिंजे नज़र में सही हुयो, छो त सर असां वटि हालात ई अहिड़ा हुया
हालात हलन पिया, कई ख़बर न हुई कि हालात कॾहिं ख़तमु था थियनि, छा थींदो, ऐं स्टेप बि वठिणो हुयो, उहो बि नेसेसरी कमु हुयो त भई कुझु करिणो आहे। उन्हनि में इहो थियो तय बि थियो त भई नासिर शाह कुझु ॿिया माण्हू कमेटी बि ठहियूं, पर उहे कमेटी वरी ख़ामोश थी विया। उन कमेटी को रिस्पॉन्स न ॾिनो असां सिंधी माण्हुनि खे। अमाउंट बि असां खां वठी पिया वञनि, बेवकूफ़ बि असां माण्हुनि खे करे पिया वञनि। चलो चलो तारिक एडवोकेट तारिक साहब, 1 मिंट जे लाइ असां तव्हांजो इहो आर्ग्यूमेंट तस्लीम बि करे वठूं त कोरोना जे करे इहे सभु शयूं थियूं ऐं उन जे करे इहे सभु शयूं थियूं त आउं वरी हिन अहम मामले जी तरफ़, सारंग शहर वारे मामले जी तरफ़ तव्हांजो ध्यानु छिकाईंदुसि त तव्हां आसरा टीवी खे विज़िट करे ॾिसो त असां 23 जुलाई ते हिकु दफ़ो वरी इहो तजज़ियो कयो हुयो त 26 जुलाई वारो जेको रैली आहे, 26 जुलाई वारी रैली न थी सघंदी। मुश्ताक सरकी खैरपुर जे सरहदनि, खैरपुर ज़िले जे सरहदनि में दाख़िल थींदे ई गिरफ़्तार थी वेंदो। इनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिते त अहिड़ा हालात कोन हुया, हिते बि त असां चई छॾियो हो न। ॾिसो न, गुज़िरियल राति जेको प्रोग्राम हलियो जंहिंमें शहर इताल जो जेको चेयरमैन आयो, मुश्ताक सरकी साहब आयो, ज़ाहिरी तौर ते सभु कीरकंड थी विया, पर उन खां अॻु में ई असां आसरा टीवी ते इहा अॻकथी करे चुका हुआसीं 3 ॾींहं अॻु में त हुनते सरहद, हुनजे खैरपुर जे सरहदनि में, ज़िले जे सरहदनि में दाख़िल थींदे ई गिरफ़्तार थी वेंदो। त पोइ हिन असांजी अॻकथी खे तव्हां कहिड़े खाते में विझंदो? बिल्कुलु सर, इहा तव्हांजी रिसोर्स, तव्हांजा जेके रिसोर्स आहिनि इन बिल्कुलु पंहिंजी जाइ ते सही आहिनि। छो त हिन टाइम मुश्ताक सरकी जा जेके कम, या खणी चइजे, मूंखे सम्झ में नथो अचे त मुश्ताक सरकी खे पहिरीं ॻाल्हि त इहो धरणो हणणु न खपंदो हुयो। अगरि हिनखे अमन रैली कढणु खपंदो हुयो, फ़िलहाल मुश्ताक सरकी जवाबदार अरेस्ट आहे, अंडर इन्वेस्टिगेशन आहे, तव्हां ख़ामोश थी वेही रहो। तव्हांखे अमन रैली कढणी हुई कंहिं ॿिए शहर में कढो आहे, बल्कि खैरपुर खे छॾे ॾियो आहे, कंहिं ॿिए शहर हलिया वञो आहे, उते इहा शइ कयो आहे। पहिरियां त इहे बिल्कुलु धुरियूं विढ़ियल हुया, नुक़सान जो बि अंदेशो हुयो, शहरनि ऐं सड़कियुनि जो या आवाम जो खणी नुक़सानु थिए हा वॾो। इन जे करे सिंध गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल में 144 जो कयो त भई सुभाणे थी सघे थो कोई जानी नुक़सानु न थी वञे कंहिं माण्हूअ जो। इन जे करे मुंहिंजे नज़र में सिंध गवर्नमेंट, तॾहिं इहो सिंध गवर्नमेंट छा चइजे, बल्कि ज़िले गवर्नमेंट जा डिविज़नल गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त 144 लागू कयो वञे। हालात अहिड़ा हुया त हेॾा शहर बि सोशल मीडिया ते एक्टिव वेठा हुया, हेॾा मुश्ताक सरकी या हुनजा दोस्त जेके बि गालम गलोच थिए पई या हिक ॿिए खे घटि वधि पिया ॻाल्हाइनि, हालत तमामु ख़राबु हुया। उन खे मद्देनज़र रखी थी सघे थो इहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खैरपुर जे इहो फ़ैसिलो कयो त भई मुश्ताक सरकी खे अरेस्ट कयो वञे खैरपुर जे ज़िलनि में, ऐं जेको आहे हुनखे अचणु न ॾिनो वञे, थी सघे थो को नुक़सानु न थी पए। ऐं आसरा टीवी जे सरवाण साईं सिकंदर साहिबु, बिल्कुलु तव्हांजो इहो बि जाइज़ आहे, दुरुस्त फ़ैसिलो आहे। थी सघे थो तव्हांजा पंहिंजा रिसोर्स हूंदा जितां तव्हांखे इहा इंफॉर्मेशन मिली त मुश्ताक सरकी साहिबु गिरफ़्तार थी वेंदो। इन ते मां को बि आर्गूमेंट नथो करणु चाहियां तव्हांजी रिसोर्स छा हुया, या मुश्ताक सरकी जिथे बि वञे थो पाण अरेस्ट कराए थो या अरेस्ट कयो थो वञे। इन ते मुंहिंजे ख़्याल में आई हैव नो एनी कमेंट्स। उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। आख़िर में हिन सुवाल खे आउं रिपीट कंदुसि ऐं गॾियल तौर ते इहो साॻियो सुवाल वरी रिपीट करे तव्हां खां पुछंदुसि। तव्हां थोरो इन पॉइंट ते थोरो गौर करियो त ॾिसो न, हिकिड़ो सोशल मीडिया जो हिकिड़ो चैनल ऑन दी रिकॉर्ड, ऑफ दी रिकॉर्ड न एडवोकेट तारिक साहब, ऑन दी रिकॉर्ड वक़्त खां अॻु में तव्हांखे ॿुधाए थो त बाबा सुभाणे जेको तव्हांजो कराची में धरणो लॻे पियो, उनजी पुॼाणी सुभाणे शाम जो 8 बजे खां अॻु में जेको आहे सो पुरतशदुद तरीक़े सां उनजी पुॼाणी थींदी। त मुंहिंजी पॉइंट इहा आहे त तव्हां जॾहिं एतिरो सारो एहतजाज करियो था त तव्हां वटि इंफॉर्मेशन बि वधीक आहे, तव्हां वटि मालूमात बि वधीक आहे, तव्हां वटि सोर्सिस बि वधीक आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं तव्हां रैली खैरपुर में रैली जो ऐलान करियो था त 3 ॾींहं अॻु में आसरा टीवी वरी तव्हांखे इहो ॿुधाए थो त बाबा तव्हां खैरपुर ज़िले जे सरहदनि में दाख़िल थींदो त गिरफ़्तार थी वेंदो। त तव्हांजी मालूमात त वधीक हुजणु खपे न, तव्हांजो तजज़ियो त वधीक हुजणु खपे। तव्हां सहाफ़ी आहियो, तव्हां लीडर आहियो, तव्हां सॼी क़ौम खे जेको आहे सो सॼी क़ौम जे मामलनि खे गॾु खणी हलो था, त तव्हांखे त वधीक ॼाण हुजणु खपे। तव्हांजा फ़ैसिला त वधीक वक़्ताइता हुजणु खपनि, दुरुस्त हुजणु खपनि। पोइ तव्हांजा फ़ैसिला उहे दुरुस्त साबित नथा थियनि तॾहिं आसरा टीवी जी अॻकथी सही साबित थिए थी न। साईं, हिते मां अर्ज़ु कयां त तव्हांजी जेका
अॻकथी आहे न उहो दुरुस्त आहे। छा त जॾहिं माण्हू हिकिड़ो को कमिटमेंट करे थो छॾे न भई हीअ शइ करिणो आहे, उन में पोइ नुक़सानु ॾिसणु या फ़ाइदो ॾिसणु माण्हू न आहे सोचींदो। इन में जज़्बात बि अची थो वञे इंसान जो, ज़िद बि अची थो वञे। 4 दोस्तनि में जॾहिं माण्हू हिकिड़ो ऐलान करे था छॾनि त भई फलाणे ॾींहुं फलाणो कमु करिणो आहे, अगरि उनखे माण्हू कैफ़रे किरदार ते ई नथो पुॼाए या उन जॻह ते नथो वञे या खणी स्ट्राइक में शामिलु नथो थिए, पोइ उन में वरी ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं था अची वञनि माण्हुनि जा। खोड़ शयूं इहे साईं जेको आहे थी सघे थो हिन पैसा वरिता हुजनि, थी सघे थो हिन फलाणी शइ ऐं जेको आहे डिमांड की हुजे, थी सघे थो हिन सां को ईअं छा आहे त खोड़ सारियूं इशू पैदा थी था सघनि, खोड़ ॻाल्हियूं अची था। तव्हांजी अॻकथी पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे। छो त जॾहिं कमिटमेंट हिकिड़ो माण्हू सोशल माण्हू ऐं नाले वारो माण्हू करे थो, उनखे बि पंहिंजी कमिटमेंट ते पूरो लाहिणु खपे। पोइ भले छा बि थिए, पोइ भले थियणु मतिलबु अरेस्ट थींदो न, या FIR कढबी, को मसइलो न आहे, खून जो केस न आहे, को सियासी केस आहिनि उन्हनि खे माण्हू मुंहुं ॾेई थो वञे, उन सां को तकलीफ़ बि न आहे। छो त पूरी सिंध गॾु आहे। हिकिड़ो कराची में माण्हू सुठो कमु करे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे सिंधी माण्हू मोट बि ॾियनि था, पोइ भले उहो ग़लति कमु करे या सही करे। छो त असां वटि इहो ई शइ ॾिठो वेंदो आहे न भई फलाणो कमु हिन सुठो कयो आहे, फलाणो ग़लति कयो अथई उनखे असां ॾिसूं नथा न, असां इहो ई कमु ॾिसूं था त फलाणो कमु साईं जन सही था कनि। उन ते माण्हू सिंधी माण्हू अॿोझ बि आहिनि, कुझु माण्हू वोट बि ॾियनि था। मुश्ताक सर्की खे असां कराची जे कम तां बिल्कुलु अॼु बि साराहियूं था। कराची में मुश्ताक सर्की बिल्कुलु सुठो कमु पियो करे। बाक़ी हिन खैरपुर वारे कम में मां मुश्ताक सर्की सां न आहियां गॾु, त खैरपुर में मुश्ताक सर्की खे अचण ई न खपंदो हुयो, न ई मुश्ताक सर्की का रैली वग़ैरह बि कढणु खपंदो हुयो। एडवोकेट तारिक साहब, पंहिंजो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे बिल्कुलु पुॼाइण जी तरफ़ आहे, त तव्हां प्रोग्राम जो अॼु जो जेको तव्हां सां प्रोग्राम आहे उन प्रोग्राम जो तव्हां टाइटल ॾिसो पिया त प्रोग्राम जो टाइटल आहे त मुश्ताक सर्कीअ जे फूक सां सिंध जे मसइलनि जो उजामंदड़ ॾीओ। त अॼु इहा शइ रिकॉर्ड ते रहंदी ऐं तव्हांजो ई असांजो सुवाल ऐं तव्हांजो जवाब बि रिकॉर्ड ते रहंदो त मुश्ताक सर्की साहब खे पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करणी पवंदी, हालतुनि जो जाइज़ो वठिणो पवंदो, न त हीअ शइ रिकॉर्ड ते रहंदी। जहिड़े तरीक़े सां तव्हां इशूज़ खे खणो था, जहिड़े तरीक़े सां तव्हां मसइलनि खे खणो था, त उनजो मतिलबु इहो थो थिए त सिंधी मसइलनि जो जेको बरंदड़ ॾीओ आहे उनखे तव्हां पाण पंहिंजे फूकनि सां जेको आहे सो उझाए रहिया आहियो, विसाए रहिया आहियो। इन करे तव्हांखे इन ते हिकिड़ो दफ़ो वरी नज़रसानी करणी पवंदी। ऐं इन हवाले सां तव्हां प्रोग्राम जे बिल्कुलु आख़िरी सुवाल में पंहिंजा व्यूज़ ॾींदो त पाण प्रोग्राम खे पुॼाणी तरफ़ वठी हलंदासीं। जी बिल्कुलु, हिन में मां साईं जन खे अर्ज़ु कंदो आहियां त बिल्कुलु तव्हां सही चयो त मुश्ताक सर्की खे पंहिंजे फ़ैसिलनि ते बिल्कुलु मुंहिंजो बि चवण जो मक़सदु इहो आहे त मुश्ताक सर्की साहिब खे पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करणु खपे। मुश्ताक सर्की अहिड़ा ऐलान न करे जेके सुभाणे नुक़सान जा बाहिस बणजनि, कंहिं शहरी जा कंहिं माण्हुनि जा। मुश्ताक सर्की खे बिल्कुलु उहे उहे फ़ैसिला वठणु खपनि जेके मुश्ताक सर्की साहिबु साबित क़दम रही सघे ऐं जंहिंमें अवाम जो अॿोझ माण्हुनि जो सिंधी माण्हुनि जो फ़ाइदो पए। मुश्ताक सर्की खे सभु खां मेन मसइलो जाली डोमिसाइल आहे, उन मसइले ते बीहणु खपे थो, बल्कि बीहे। हाणे बि वक़्तु वियो न आहे। ॿिनि मसइलनि खे मुश्ताक सर्की बिल्कुलु अहिड़नि मसइलनि खे साइड करे जाली डोमिसाइल वारनि मसइलनि खे इनिशिएट वठाए उन मसइलनि ते बीहे, बल्कि पूरी सिंध उन मसइले में गॾु आहे। अहिड़ा मसइला अची करे पराए शहर में जेको आहे फूकनि ते, मां हिन शइ बि बिल्कुलु मुश्ताक सर्की जे मुखालिफ़ आहियां। मुश्ताक सर्की खे अहिड़ा ऐलान न करणु खपनि। हा, जवाबदार अरेस्ट आहे, इहो हाणे कानून ते आहे त कानून हुन ते ॿियो हुनजे जेको आहे फैमिली ते आहे त उहो हुन सां केतिरो कोऑपरेट कनि था। बाक़ी अहिड़नि मसइलनि में मां मुश्ताक सर्की सां गॾु न आहियां। मुश्ताक सर्की खे मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त मुश्ताक सर्की साहिबु जेके सभु खां वधीक अहम मसइला आहिनि उन्हनि ताईं ध्यानु तव्हां पंहिंजो छिकायो, उहे क्रिएटिव कयो जेके सुभाणे सिंधी माण्हुनि जे मफ़ाद में हुजनि। तारिक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। त तव्हां पंहिंजे वक़्त मां आसरा टीवी जे लाइ वक़्तु कढियो, ज़िंदगी रही ऐं सिहत साथ ॾिनो। वरी कंहिं ॿिए टाइम ते वरी कंहिं ॿिए मौज़ू ते तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं। फ़िलहाल अॼु जे प्रोग्राम मां पाण इजाज़त वठूं था। हिकु दफ़ो वरी तारिक गुज़ार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू, वॾी महिरबानी जी, वॾी ओके, महिरबानी। अल्लाह निगहबान, जिंदाबाद।